अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो आहियां अशोक राठौड़ ऐं असां हाणे मौजूद आहियूं सांगड़ शहर में। तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था, हीअ ग़रीबनि सां ज़ुल्म थियो आहे, नाजाइज़ी थी आहे। जेको टे लाशूं ही रखी वेठा आहिनि रोड ते, त कल्ह खां पोइ रखी वेठा आहियूं। लाशूं घुमाइनि पिया, वीचारा ग़रीब माण्हू आहिनि। हिननि खां वॾो मसइलो थियो आहे। गवर्नमेंट सिंध को बि इशू कोन थी, एक्शन को बि कोन थी वठे। ऐं कल्ह खां पोइ इहो रोड ते वेठा आहिनि, टायर साड़नि पिया। धरणे में असां शामिलु आहियूं, असां अमरकोट खां आया आहियूं, असां हिते शामिलु आहियूं हिननि सां प्यारनि सां गॾु। त बिल्कुलु हिननि खे इंसाफ़ ॾियाराईंदासीं। इंसाफ़ जी ॻाल्हि आहे त इंसाफ़ ॾियाराईंदासीं। जेसि ताईं FIR नथी किरे, इंसाफ़ नथो थिए, त बिल्कुलु जेसि ताईं इहो धरणो जारी रहंदो। असां बि हिननि सां गॾु आहियूं। ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे, हिननि सां असां वरी अपील करियूं था त महिरबानी करे इन जे तरफ़ां एक्शन वठणु खपे ऐं इहो मसइलो हल करी वञे। ऐं जल्द में जल्द हू वॾेरो आहे, ही ग़रीब माण्हू आहिनि। हिननि जा टे लाशूं पिया आहिनि। 17 खां 18 माण्हू ज़ख़्मी आहिनि। हू बुरी हालत सां ॾाढा आहिनि। उस्ताद थोरी कैमरा घुमाई महिरबानी करे। तव्हां ही ॾिसी सघो था, बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहिनि। सांगड़ शहर में असां प्रेस क्लब जे बिल्कुलु साम्हूं आहियूं हाणे।